प्लॉट्स तक एतिरा ही मिलंदा, पर अहिड़ी लोकेशन किथे? जी हाँ, हिन वक्त मौजूद आया हैदराबाद जी सब का अहम लोकेशन ते वाक़े बेहतरीन रिहायशी स्कीम अब्दुल्ला स्पोर्ट सिटी एक्सटेंशन ते, जेको अब्दुल्ला बिल्डर्स जो एक शानदार रिहायशी मंसूबो आहे। हिते तहां के मिलंदा 120, 150 ऐं 200 गज जा रिहायशी प्लॉट्स, जिते तहां पंहिंजे ख्वाबनि जो घर तामीर करे सघो था। स्कीम जे हिक तरफ़ मरकज़ी शाहराह आहे त ॿी तरफ़ कासमाबाद स्पोर्ट कॉम्प्लेक्स ऐं बिल्कुल वेझो अब्दुल्ला मॉल, यानी सब सहूलतूं तहांजे घर जे वेझो। इन्हे खां अलावा सिर्फ चंद किलोमीटर जे फासले ते बेहतरीन तालीमी इदारा मौजूद आहिनि, जीअं मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी ऐं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी। हिते तेज़ी सां तरक़ियाती कम जारी आहे ऐं तहां ॾिसी सघो था त स्कीम जो दाख़िले वारो दरवाज़ो तक़रीबन मुकम्मल थी चुको आहे। ही हिकु सुनहरी मौक़ो आहे जेको तहांखे इजाज़त ॾिए थो त पंहिंजे पसंदि मुताबिक़ घर तामीर करायो ऐं उन लोकेशन ते जेके हैदराबाद जो दिलि सम्झो वञे थो। अब्दुल्ला स्पोर्ट सिटी एक्सटेंशन, सुनहरी ज़मीन ते पंहिंजो घर ठाहियो।